नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं। सरदार शहरयार शहर जे शकूर लाखो ते इल्ज़ामनि वारे मामले जो नोटिस वठंदे जांच जो हुकुम ॾिनो वियो आहे। यादि रहे त 4 ॾींहं अॻु शकूर लाखो जे पुट जी शादी तक़रीब में मुबैना रुपोश जवाबदारनि शिरकत कई हुई। वीडियो वायरल थियण खां पोइ शहरयार शहर सदर आसिफ अली ज़रदारी ऐं ॿियनि खे ख़त लिखी कार्रवाई जी घुर कई हुई। शहरयार शहर चयो हो त शौकत ऐं अतु सीलरो हमले केस में रुपोश आहिनि। शकूर लाखो ॿीहर हमलो कराए सघे थो। शहरयार ख़ान शहर जंहिं शादी तक़रीब जो ज़िक्र कयो, उन तक़रीब में घोटकी ऐं सखर जा एसएसपीज़ बि शरीक हुआ। डीआईजी सखर एसएसपी सखर के मामले की जांच जो हुक्म ॾिनो ऐं हफ़्ते में रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई आहे। अव्हांखे ॿुधायूं, सरदार शहरयार शहर जे शकूर लाखो ते इल्ज़ामनि वारे मामले जो नोटिस वठंदे जांच जो हुक्म ॾिनो वियो आहे। यादि रहे त 4 ॾींहं अॻु शकूर लाखो जे पुट जी शादी तक़रीब में मुबैना रुपोश जवाबदारनि शिरकत कई हुई। वीडियो वायरल थियण खां पोइ शहरयार शहर सदर आसिफ अली ज़रदारी ऐं ॿियनि खे ख़त लिखी कार्रवाई जी घुर कई हुई। शहरयार शहर चयो हो त शौकत ऐं अतु सीलरो हमले केस में रुपोश आहिनि। शकूर लाखो ॿीहर हमलो कराए सघे थो। शहरयार ख़ान शहर जंहिं शादी तक़रीब जो ज़िक्र कयो, उन तक़रीब में घोटकी ऐं सखर जा एसएसपीज़ बि शरीक हुआ। डीआईजी सखर एसएसपी सखर खे मामले जी जांच जो हुक्म ॾिनो ऐं हफ़्ते में रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई आहे।